शहदादकोट वेझो ब्रोही ऐं लजवाणी बिरादरी जी विंदुरनि में पाणी जे वारे तां जहिड़े सबब हिकु ॼणो मारिजी वियो। घर पंजाब में पाणी जे वारे तां ब्रोही ऐं लजवाणी बिरादरी में झेड़ो थी पियो, जहिड़े दौरान डंडा लॻण सबब 55 वरिये जो ईद मोहम्मद पुट बख्श अली लजवाणी मारिजी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मारिजी वियल जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई लाइ लाश वासन हवाले कयो वियो। पुलिस मौसूल पाणी जे वारे तां ॿिन्ही धुरियुनि में झेड़ो थियो, जंहिं तां वाक़ियो पेश आयो आहे। कश्मीर जी बेगारी फीडर में बुॾी वियल नीगर जो लाश हथ अची वियो आहे। ॻोठ अब्दुल रहमान चाचड़ वासी बेगारी फीडर में बुॾी वियल नीगर मुसमिल शाह जो लाश हथ आयो आहे। वासिरे ते नीगर भींचण दौरान पेट तिरकण सबब बेगारी फीडर में बुॾी वियो हो। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण ते बेगारी फीडर जे 82 पुल वटां नीगर जो लाश हथ कयो। साले पट लग नारा केनाल में लुढ़ंदड़ लाश हथ आयो। ॻोठाणनि एहलकारनि जी मदद सां लाश कढी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ॻोठाणनि ॿुधायो त नारा केनाल में हिकु लावारिस लाश ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो वियो, जंहिं बाद पुलिस जी मदद सां लाश कढियो वियो। SHO सालेपट ॿुधायो त लाश पुराणो ऐं लावारिस आहे, जंहिंखे तमामु जल्द मिटी माउ हवाले कयो वेंदो। जाम नवाज़ अली वेझो रोड हादसे जे नतीजे में हिकु ॼणो फौत, 15 मुसाफ़िर ज़ख़्मी थी विया। मुसाफ़िर वेझो ट्रॉलर सां टक्कर जे नतीजे में औरत फौत थी वई। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी विया। झोल रोड ते तेज़ रफ़्तार वेन ऐं ट्रॉलर में टक्कर जे नतीजे में सांगड़ वासन 55 वरिये जी 3 साल मंसूर मसीह मौक़े ते फौत थी विया, जॾहिं त संदसि मुड़ुस मंसूर मसीह कराची वासी डॉक्टर हाशिम ऐं संदसि ज़ाल नज़ीरा ज़ख़्मी थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती औरत जो मड़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। ख़बर सां शेयर कंदासीं। मनहड़ो मां मनहड़ो वेझो 11,020 जे तार मां करंट लॻण सबब नौजवान फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां मनहड़ो मां शेयर कई पिया। मनहड़ो वेझो 11,020 जी तारनि मां करंट लॻण सबब नौजवान फौत थी वियो। 11,020 जे तारनि मां करंट लॻण सबब सुनेरी फार्म वासी नौजवान राशिद हाले फोटो थॾे ते फौत थी वियो। वासन मौसूब बिजली जूं तारूं ठाहिण लाइ पोल ते चढ़ंदड़ करंट लॻण सबब नौजवान फौत थी वियो आहे। फौती नौजवान जो मड़ घर पहुचण ते संदसि घर भातियुनि में कोहराम अची वियो। शहदादकोट में पाणी जे वारे ते वियल 3 हारियुनि खे नांग कखे विधो। ॻोठ अली हसन ब्रोही जे रवासी करीम बख्श ब्रोही, बशीर मक्सी ऐं नज़ीर मक्सी खे नांग कखे विधो। वाक़े बाद वासन ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त करीम बख्श जी हालत ॻणती जोगी हुजण सबब केस लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान करीम बख्श ब्रोही ज़मीन ते वियल हो त खेसि नांग कखियो। शहदादकोट मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं सदाम सोलंकी खां। जी सदाम, आगाह कजो। जी फौजिया, बिल्कुल कुबो सईद खान तालके जे ॻोठ अली हसन बुरई जे रवासी करीम बख्श बुरई समेत 3 पोट हारियुनि खे नांग कखे विधो आहे, जंहिंमें 20 सालनि जो करीम बख्श बुरई वलद रहीम बख्श बुरई जिस्म में जड़ फैलजण जे करे शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। ॿुधाए पियो वञे त करीम बख्श ज़मीन ते वियल हो त नांग जे कखण सबब नाज़ुक हालत में शहदादकोट तालका अस्पताल आंदो वियो, जिते करीम बख्श बुरई खे नांग जे कखण खां पोइ जिस्म में ज़हर फैलजण करे सबब वात मां रत वहण लॻो, जंहिंखे लाड़काणा रेफर करे वियो आहे एमरजेंसी हालत में। ऐं कुबो सईद खान तालके जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़मीन ते ज़रई पाणी जे वारे जी बालकी दौरान 3 ॼणनि करीम बख्श बुरई, बशीर वलद फतेह मोहम्मद मक्सी, नज़ीर वलद मीर खान मक्सी खे नांग जे कखण सबब शहदादकोट अस्पताल में आंदो वियो हुयो। तालका अस्पताल शहदादकोट ड्यूटी ते मौजूद डॉक्टर
मूजिब त 3 मरीज़नि मां हिकु मरीज़ जेको करीम बख़्श बुरई जी हालत जेका आहे त गणती जोगी ॿुधाई पई वञे, जंहिंखे लाड़काणो रेफर कयो वियो आहे। जी महिरबानी सदाम तफ़सील ॾियण जे लाइ। ड्रखण वेझो सुमरा बिरादरी में संगावती तकरार तां झड़े सबब हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। बस स्टॉप ते सुमरा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में गुलाब सुमरो ऐं अब्दुल्ला सुमरो विच में संगावती मामले तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं लॻण सबब हिकु नौजवान मुदस्सिर सुमरो सख़्त ज़ख़्मी थी पियो। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मी खे इलाज लाइ मेडिकल लेटरडी अस्पताल मुंतक़िल कयो पियो। जॾहिं त पुलिस ॿिनि ॼणनि हातिम सुमरो ऐं शहबाज सुमरो खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। हैदराबाद वेझो हुजरी पुलिस मक़तूल एहलकार जे मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब 10 ॾींहं अॻु टंडे फसल वारे इलाइक़े में एहलकार सुमन खोसू खे क़त्ल करे संदसि भाउ खे ज़ख़्मी कयो वियो हो। SHO हुजरी ॿुधायो त एहलकार जे क़त्ल केस में मुलविस मुख्य जवाबदार वज़ीर खोसे खे बंदूक समेत गिरफ़्तार कयो पियो। SHO गुलाम मुस्तफ़ा आकलाणी ॿुधायो त मक़तूल बलूचिस्तान में ड्यूटी कंदो, जेको ईद जे मोकलनि ते ॻोठाइल हो। हुन ॿुधायो त अहिड़े वाक़े जो केस मक़तूल जे भाउ मोहम्मद ख़ान जी फ़रियाद ते 5 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल करायो वियो। कंबर में पैसनि जी ॾेती लेती तां क़त्ल वारे मामले जे हल चांडिया बिरादरी जो कट थी गुज़रियो। चांडियो कबीले जे सामराणी पाड़े जो रईस मोहम्मद पनाह चांडियो जी सरपंच में मसइले जे हल लाइ शाहनवाज़ खान चांडियो जी राजगाह ते गॾु थियो, जंहिंमें सामराणी पाड़े जे बशीर चांडियो, नसीर चांडियो समेत पाड़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मोहम्मद पनाह चांडियो चयो त 4 महीना अॻु कंबर जे ॻोठ जमाल खान चांडियो में पैसनि जे मामले तां कासवाणी पाड़े में ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो हो, जंहिंमें 2 ॼणा ज़हूर ऐं सिराज क़त्ल थी विया हुआ ऐं अली अहमद हसनैन ज़ख़्मी थी पिया हुआ। हुन ॿिन्ही धुरियुनि खे हिदायत कंदे चयो त मामले खे हल करियो। जेकॾहिं हाणे कंहिं बि अगराई कई त कंहिं सां बि गॾु न बीहंदा। छठे मां 2 ॾींहं अॻु फुर दौरान मज़ाहिमत ते क़त्ल थी वियल वापारी जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। वासन पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी वारी मोहलत ख़त्म थियण ते DIG मक़तूल जे वासन खां वधीक मोहलत घुरे वरिती। DIG पीर मोहम्मद शाह SSP अदील चांडियो मक़तूल जे तॾे ते पहुची वियो। DIG पारां जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई वई।